बिल्कुल हिन वक्त पाण कराची प्रेस क्लब के ॿाहिरि मौजूद आहियूं जिते फ्रेश ग्रेजुएट्स जेके जूनियर साइंस टीचर जा जेके उम्मीदवार आहिनि उहे गुज़िरियल 5 ॾींहनि खां सरापा एजाज मौजूद अॻवान सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जा मुतालबा कहिड़ा आहिनि। अनफॉर्चुनेटली पाकिस्तान में ऐसा है कि मर्द हजरात के साथ साथ ख़वातीन को भी जो है रोड्स पे निकलना पड़ता है अपने हुकूक के हुसूल के लिए। हम वो तमाम फ्रेश ग्रेजुएट्स हैं जिनके पास ये लास्ट अपॉर्चुनिटी है, क्योंकि इस जॉब के बाद जो है सरदार शाह साहब ने जो है बीएड की और टीचिंग लाइसेंस की शराइत रख दी है, जिसकी वजह से हमारे लिए आगे अपकमिंग जॉब्स के लिए हासिल करना हमारे लिए मुश्किल होगा। तो हम सब का एक ही मुतालबा है और वो ये है कि प्लीज़ अपकमिंग बजट्स में जूनियर साइंस टीचर की सीट्स में इजाफा किया जा सके, ताकि जितने भी फ्रेश ग्रेजुएट्स हैं, डिजर्विंग कैंडिडेट्स हैं, उनको उनका हक मिल सके। असां की मुसलसल हिते 5 ॾींहं थी विया आहिनि असां हिते वेठा आहियूं हिन गर्मीअ में। असांजो मुतालबो इहो ई आहे त एॾी सारी ॾुखी टेस्ट असां पास कई आहे, उन जे बावजूद भी असांखे जेको आहे त सीट नथी मिले। असांजो इहो ई मुतालबो आहे सरदार अली शाह साहब खां ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खां, CM सिंध खां, सिंध गवर्नमेंट खां त असांजूं सीटूं वधायूं वञनि, असां इंसाफ़ कयो वञे। जूनियर साइंस टीचर जी टेस्ट 5 साल खां पोइ वरिती वई, फ्रेश ग्रेजुएट खे मौक़ो ॾिनो वियो, उन में जूनियर साइंस टीचर जूं सीटूं वधायूं वञनि। जेका अपग्रेड नया स्कूल थिया आहिनि उन में जूनियर साइंस टीचर रखिया वञनि। ऐं जेकॾहिं अवां सीटूं हर स्कूल में 2-2 टीचर रखंदा त असामियुनि जो तइदाद वञी वधीक थी सघे थो। उन जे करे पासिंग मार्क्स में भी नरमी कई वञे, ताकि सिंध जा नौजवान जेका आहिनि पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि हू साइंस टीचर थी करे स्कूल में वञनि ऐं ॿारनि खे साइंस जी तइलीम ॾियनि। वज़ीर तालीम सैयद सरदार शाह का इहो ई मुतालबो आहे त जूनियर साइंस टीचर जूं सीटूं वधि खां वधि वधायूं वञनि ऐं इन सां सिर्फ़ु असां नौजवाननि जो फ़ाइदो न आहे, बल्कि सिंध जी आवाम जे बचड़नि जो भी फ़ाइदो आहे। उन्हनि खे जदीद ऐं मेयारी तालीम मुहैया कई वेंदी। कैमरामैन शहजाद अली सां गॾु मोहसिन ख़ासकली WT न्यूज़ कराची।